मीरपुर माथेलो मां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ हाजी सोनो बोज़दार दे जहान खान उनर जे रावासन जो एहतजाज कंदड़नि ॻोठाणनि ग़ुलाम हैदर बोज़दार, अब्दुल रशीद बोज़दार, अब्दुल गनी बोज़दार, रफ़ीक बोज़दार ऐं ॿियनि चयो त असांजी 25 एकड़ ज़रई खाते वारी ज़मीन मां FFC भाण फैक्ट्री तरफ़ां ऐं सुई सदरन गैस कंपनी तरफ़ां पाइप लाइन बग़ैर मुआवज़े जे गैस लाइन गुज़ारण लाइ अॼु आचर ॾींहुं वॾी नफ़री पारां पुलिस मोबाइलनि सां करे घर में घिड़ी तशदुद कयो वियो। असांजा घर ड्राया विया। हैवी मशीनरी सां ज़मीन जी खोटाई करे असांजो हक़ ॾियण बजाए हिरासां कयो वियो। अॼु आचर ॾींहुं पुलिस हथां तशदुद जो निशानो बणायो वियो। FFC भाण फैक्ट्री ग़रीबनि जा हक़ खाई रही आहे। हुननि चयो त असांजो FFC ऐं सुई सदरन गैस कंपनी ख़िलाफ़ हाई कोर्ट में केस पूर्ण हलंदड़ आहे। असां वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं DIG सखर खां अपील कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं मिलियो पहिरें बि असांखे इन्हनि ड्यू कयो आहे 1 करोड़ 60 लख ॾींदासीं पैसा। असांखे ॾियण जे बजाए ईअं आहे असांखे गन पॉइंट ते पुलिस हिते 12 मोबाइलां गॾिजी आयूं आहिनि हिते असां वटि। असांखे पुलिस वठी आहे थाणे ते। असांखे ज़ोरी ज़बरदस्ती असांजो पोयों कमु करे विया। असांजा घर ड्राए विया आहिनि। घर मां लखे रुपयनि जो सामान खणी विया आहिनि। असांजा वाटर कोर्स भॻा अथनि। असांजा ट्यूबवेल भॻा अथनि। असांखे कुझु बि मुआवज़ो न लाइ 1 करोड़ 60 लख जे बजाए असांखे टोटल 38 लख ॾिना आहिनि। उहो बि असांखो ज़ोरी लिखाए वरिता आहिनि। उन में ज़ोरी राति जो 11 बजे गन पॉइंट ते बेले मीरपुर थाणे में असांखो ज़ोरी सयूं वरिता। सयूं बि डुप्लीकेट न, इन्हनि वटि NIC आहे न, कुझु बि न आहे। हाणे वरी उहे जेके हुया सारियुनि जे टाइम ज़मीन गप हुई, हिननि खे टोटल ख़राबु करिणो हुयो। टोटल 36 वेसा असांखे 36 वेसनि जे हिसाब जे असांजो ख़राबु करे विया। 5 एकड़ असांजो ध्यानु करे विया आहिनि। उन्हनि जो असांजो 2.5 करोड़ मुआवज़ो थियो आहे। असांखे ॿियो रुपयो न मिलियो। वरी अॼु सुबुह जो 8 बजे 12 मोबाइलां ज़िले जी पुलिस SP वठी करे असांजे ज़मीन ते ज़ोरी कब्ज़े करे कयो अथसि। इन्हनि खे सॼी खोटाई करे वरी साॻी पैंपनि खे पैंप अॻे मथे हुया, वरी अधे खे चऊं पैंप हेठि करे हाणे असांखो ज़ोरी बिना मुआवज़े जे वरी करे विया आहिनि। असांजी अपील आहे IG सकर खे असां सां हक़ कयो वञे। FFC ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। सुई नदरन गैस ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। असांखे कुझु बि FFC न ॾिनो आहे। 5